समूरी दुनिया में डायबिटीज़ टाइप 2 जो मर्ज़ वबा वांगुरु पखिड़िजी रहियो आहे ऐं हाणे इन जो हिकु वॾो सबबु साम्हूं अची वियो आहे। राति जो कंहिं अहिड़े कमरे में सुम्हणु जिथे मसनूई रोशनी बल्ब या ट्यूबलाइट वग़ैरह जी रोशनी हुजे त डायबिटीज़ खां मुतासिर थियण जो ख़तरो वधी वञे थो। हीअ ॻाल्हि चीन में थियल तहक़ीक़ में साम्हूं आई। तक़रीबन 1 लख जे वेझो चीनी शहरियुनि ते थियण वारी तहक़ीक़ में दरियाफ़्त थियो त राति जो निंड जे दौरान हथरादू रोशनी में रहण जे सबबु डायबिटीज़ सां मुतासिर थियण जो ख़तरो 28% ताईं वधी वञे थो ऐं डायबिटीज़ जे ख़तरे में ताल्लुक़ मौजूदु आहे। समूरे चीन में शुगर जे 90 लख खां वधीक केसनि में इन्हनि हथरादू रोशनियुनि किरदारु अदा कयो। तहक़ीक़दाननि इन्हनि खे रोशनी जी आलूदगी करार ॾिनो जेका शहरी इलाइक़नि में वधीक आहे। तहक़ीक़ में 98,000 खां वधीक माण्हुनि जी तिबी डेटा ते जांच कई वई ऐं डायबिटीज़ जो ख़तरो वधाइण वारे उनसरनि मसइलनि जिस्मानी वज़न ऐं ख़ानदानी तारीख़ खे साम्हूं रखियो वियो। जंहिंखां पोइ रिहाइशी इलाइक़नि में राति जो हथरादू रोशनियुनि जे इस्तेमाल जी शरह खे साम्हूं रखी इन्हनि माण्हुनि खे मुख़्तलिफ़ ग्रुपनि में विरहायो वियो। हिन तहक़ीक़ जा नतीजा डायबिटोलॉजीअ में छापिया विया आहिनि। हिन तहक़ीक़ में ॿुधायो वियो त निंड जे दौरान कमरे में रोशनी सां दिलि ऐं रगुनि जे कमु करण वारी सलाहियत खे नुक़सानु पहुचे थो, जंहिं सां इंसुलिन जी मज़ाहिमत वधी वञे थी। तहक़ीक़ में दरियाफ़्त थियो त सिर्फ़ हिकु राति में हल्की रोशनी में सुम्हण सां ब्लड शुगर जी सतह ऐं दिलि जी धड़कन जी रफ़्तार वधी वञे थी। इहा ॻाल्हि पहिरियों ई मञियलु आहे त ॾींहं जी रोशनी में दिलि जी धड़कन जी रफ़्तार वधी वञे थी, जंहिं करे जिस्म समूरे ॾींहं जे चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ तयारु रहे थो। तहक़ीक़दाननि जो चवणु हो त अहिड़नि नतीजनि सां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त राति जी निंड जे दौरान रोशनी जे इस्तेमाल सां बि साॻियो ई असरु पवे थो। ख़्यालु रहे त इंसुलिन जी मज़ाहिमत जी इस्तिलाह इन वक़्तु इस्तेमालु थींदी आहे जॾहिं असांजे मसल्स, चर्बी ऐं जिगर में इंसुलिन ते सही अमल ज़ाहिरु न थी सघे ऐं रत में मौजूदु ग्लूकोज़ तवानाई लाइ इस्तेमालु न करे सघिजे। ईअं थियण सां पैनक्रियाज़ वधीक इंसुलिन ठाहींदो आहे, जंहिं करे वक़्त सां गॾु ब्लड शुगर जी सतह वधंदी आहे।